हिन वीडियो में असां छा कंदासीं कि असां सरफेस एरिया मालूम कंदासीं यानी मथाछिरे जी एराज़ी ठीकु आहे कि हिन शिकिल जी ठीकु आहे। हाणे इहा जेका शिकिल आहे असांजे नेट तरीक़ो इस्तेमालु कंदासीं। हाणे छा आहे तव्हां हे मिसाल सम्झो कि हे तव्हां वटि हिकिड़ो गतो मिलियल आहे, गते जो ठहियल का शिकिल मिलियल आहे ठीकु आहे। तव्हां हिनखे खोलियो था त हिनखे हिन पासे ॾांहुं खोलियो था, तव्हां हिनखे हिन पासे ॾांहुं खोलियो था, तव्हां हिनखे हिन पासे ॾांहुं खोलियो था ठीकु आहे। जॾहिं तव्हां हिनखे सभिनी पासे न खोलींदो ऐं पोयों पासो बि जेको तव्हांखे नज़र नथो अचे ठीकु आहे, तव्हांखे हिन तरह जी का शिकिल मिलंदी। हेॾां बि खोलियो तव्हां हिनखे, हेॾां बि खोलियो ठीकु आहे। त हाणे जेको हे शिकिल तव्हांखे खुली मिली इनखे तव्हां ॾिसंदो त हिन जो सरफेस एरिया मालूम करणु आसान आहे ठीकु आहे। हाणे जॾहिं हीअ शिकिल तव्हां खोले छॾी गते वारी, हीअ हिन जो सरफेस एरिया करणु काफ़ी आसान आहे। हिनखे तव्हां हिसनि में करे विरहाए करे पोइ सरफेस एरिया कढी सघो था। हाणे सभ खां पहिरियों पाण हिन मथे हिसे जो सरफेस एरिया कढूं था ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियों हिन मथे हिसे जो, मथे हिसे जो हे असां वटि हिते त्रिकोण ठीकु आहे, ट्रायंगल आहे। हाणे ट्रायंगल जो असांखे एरिया ख़बर हूंदी आहे, हिन बेस 12 आहे, हिन जी हाइट 8 आहे ठीकु आहे। त असांखे ट्रायंगल जो फॉर्मूलो ख़बर आहे, 1 भाङे 2 ज़रब ॾींदासीं बेस 12 सां ठीकु आहे, ऐं ज़रब ॾींदासीं 8 सां। हाणे इहो साॻियो ई जो मक़सदु इहो आहे कि 12 जेको वंड थींदो ॿिनि सां, 6 ज़रब 8 48 ठीकु आहे। त हिन जो एरिया 48 स्क्वायर यूनिट ठीकु आहे। हाणे इन जो हे जेको मथियों ट्रायंगल आहे इहो बि साॻी ॻाल्हि आहे, इहा साॻी ॻाल्हि आहे न ठीकु आहे, हेठि जे बराबरि। त इन जो बि अची वेंदो 48 स्क्वायर यूनिट। अगरि हीउ वारो जेको पासो आहे शफ़ाफ़ या ट्रांसपेरेंट हुजे त तव्हांखे इहो नज़र अची वञे, असांखे हिन ट्रायंगल जो बि असांखे मिली वियो 48 स्क्वायर यूनिट। हाणे हिन खां पोइ असां छा कंदासीं, हिन साइड वारे पैनलनि जी साइड वारे हिसनि जी असां एराज़ी कढूं था, सरफेस एरिया कढूं था ठीकु आहे। मथाछिरे जी एराज़ी चइबो सरफेस एरिया खे। हाणे हिकु हे आहे हिकु पासो, हिकिड़ो पासो असां वटि हे ठीकु आहे। हे मुस्ततील आहे, रेक्टेंगल आहे, असांखे हुन जो फॉर्मूलो ख़बर आहे, लेंथ इंटू विड्थ ठीकु आहे। लेंथ हिन जी घणी आहे 10, विड्थ घणी आहे 14 अथव, 14 ज़रबिया 10 करे छॾींदासीं ठीकु आहे। हीउ वारो पासो असां हिते ॾेखारियांव थो तव्हांखे ठीकु आहे। 14 जॾहिं ज़रबिया 10 कंदव त तव्हांखे जवाबु मिली वेंदो 140 स्क्वायर यूनिट, हेॾां बि अची वेंदो 140 स्क्वायर यूनिट। हाणे आख़िर में असांखे हे जेको एरिया बचे थो ठीकु आहे, विचों एरिया यानी चइजे बुनियादी एरिया, जेको बुनियादु आहे ठीकु आहे, हिन दॿे जी हिन शकिल जी ठीकु आहे। हे जेको एरिया आहे पीले रंग में असां हिनखे हाईलाइट कयूं था, इन जो असांखे एरिया कढणो आहे, सरफेस एरिया। हाणे इहो मुस्ततील आहे त इन जो छा थी वेंदो 12 ज़रबिया 14 ठीकु आहे। लेंथ इंटू विड्थ 12 ज़रबिया 14। हाणे 12 ज़रबिया 14 कढूं, 12 ज़रबिया 12 थी वेंदो आहे 144, उन 12 ज़रबिया 2 जोड़ कंदासीं 24, त 144 24 थींदा 168 स्क्वायर यूनिट। हाणे सॼा असां बाक़ी जेका सभु असांखे एरिया मिली आहे सभिनी खे पाण में जोड़ कयूं। हाणे हे ॿई एरिया ट्रायंगल वारा मिली करे ठाहींदा पाण में 96 ठीकु आहे। 140 140 मिली करे पाण में ठाहींदा घणा ठाहींदा 140 140 280 ठीकु आहे। न 280 जोड़ कंदासीं ऐं आख़िरी असां वटि हुयो हे विचों हिसे जो, उहो हुयो 168। घणो हुयो असां वटि 168, हिनखे पीले रंग सां लिखूं था ठीकु आहे। पाण में हाणे जोड़ कयो सभिनी खे, असां हिनखे जॾहिं पाण में जोड़ कंदासीं त असांखे सरफेस एरिया मिली वेंदो ठीकु आहे। हाणे इहो असांजो हिनखे खोलण हिन शिकिल खे काफ़ी असां लाइ फ़ाइदेमंद हो, छाकाणि त असांखे हिनखे बार बार घुमाइणो न पियो पए, असां खोले करे हिनखे आसानी सां असां कढी सघूं था। हाणे जोड़ कंदव 6 ऐं 8 थी वेंदा 14 ठीकु आहे। हिकु मथे खणी वेंदासीं ठीकु आहे, 4 लिखी करे 1 ऐं 9 10, 10 ऐं 8 अरिड़हं, अरिड़हं ऐं 6 24 ठीकु आहे। 24 थी वेंदा, 4 लिखी वेंदासीं, 2 मथे खणी वेंदासीं, ॾिसो 2 मथे अची विया। उन खां पोइ 2 ऐं 2 थी वेंदा 4 ऐं 1 5। त असां वटि जेको सरफेस एरिया मिलियो मथाछिरे जी एराज़ी हिन शिकिल जी उहा मिली 544 स्क्वायर यूनिट।